कमालदेरो सिहत मर्कज़ गरीब मरीज़नि लाइ बेलाभो बणिजी वियो आहे। डॉक्टरनी अमले जे मुबैना ढंगे रवैये सबब मरीज़ मायूसी जो शिकार आहिनि। कोठ कमन महेसर जे रहवासी माज़ूर पोरियत मुजाहिद महेसर अस्पताल अमले ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौके ते माज़ूर पोरियत मुजाहिद महेसर साफ़िया नारो दाहींदे जो त कमालदेरो अस्पताल में गरीब माण्हू तिबी सहूलतुनि खां महरूम आहिनि, जॾहिं त मरीज़नि सां ढंगो रवैयो अख़्तियार कयो वञे थो। पोरियत चयो त हू गरीब मिसकीन आहे। बुखार थियण ते अस्पताल में इलाज कराइण आयो, पर संदसि इलाज न कयो वियो, उल्टो साणस ढंगो रवैयो अख़्तियार कयो वियो। माज़ूर पोरियत आला अख़्तियारियुनि खे अपील कई त अस्पताल इंतज़ामिया जे ढंगे रवैये जो नोटिस वठी अस्पताल में सहूलतूं फराहम कयूं वञनि। इलाज बि न कयो वियो, न वरी दवा कई वई। हुन जो त हिकु तरफ़ दावा कई वञे थी त अस्पताल में सहूलतूं मुहैया कयूं वयूं आहिनि, जॾहिं त कमालदेरो अस्पताल में न इलाज थो मिले, न वरी दवा मिले थी, जे सबब गरीब माण्हू अस्पताल हूंदे बि मजबूर थी कंडियारो समेत ॿियनि शहरनि ॾांहुं वञी इलाज कराइनि था। हुन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस समेत वसवारनि खां मुतालबो कयो त कमालदेरो रूरल हेल्थ सेंटर मां गरीब माण्हुनि खे इलाज ऐं दवा न मिलण जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।